डोकरी का रिपोर्ट शामिल था कयो डोकरी शहर जे मेन रोड जो शुरू थींदड़ पेवर ब्लॉक जो कम इंजीनियर सईद भुगियो ऐं ठेकेदार खादिन जमाली जी मिली भगत सां पेवर ब्लॉक जे कम में थर्ड क्लास जो मटीरियल इस्तेमाल कयो पियो वञे। जॾहिं त शहरनि जो बि इहो ई मौक़फ़ आहे त हिन तरह जो कम शहर जी तबाही जो सबब आहे। जॾहिं त पेवर ब्लॉक जे लॻण वक़्तु सिरनि हेठां सीमेंट जो ब्लॉक लॻाए लेवल करे पोइ सिरनि जो ब्लॉक लॻायो वेंदो आहे। जॾहिं त बिना ब्लॉक जे पेवर ब्लॉक लॻायो पियो वञे जंहिं करे नई ठहंदड़ रोड ताज़ी बरसातनि में इंजीनियर ऐं ठेकेदार जी पत वाइके करे छॾी आहे। ठेकेदार मौक़िफ़ ॾींदे चयो त असांखे ठेकेदार खादिन जमाली जो हुकुम आहे हल्की 67 mm इस्तेमाल कयो ऐं ब्लॉक जे बिना बि इंच पावंदर वञाए सिरनि जो ब्लॉक लॻाईंदा वञो। हिन मौक़े ते शहरनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त इंजीनियर ऐं ठेकेदार करप्शन जा समूरा रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। ठहंदड़ रोड जे लेवल न हुजण करे बरसात ऐं गटरनि जो पाणी दुकाननि अंदरि वहण लॻो आहे। शहरनि आला ऑफिसरनि खां मुतालबो कंदे चयो त इंजीनियर ऐं ठेकेदार जी कयल करप्शन जे नोटिस वठी कार्रवाई कई वञे। तकरीबन इन ही हलंदो न एसी वटि वञो इंजीनियर वटि वञो किथे बि निकिरे हुनखे मिलियो कंक्रीट बि हुन ठेकेदार खे तव्हांजो नालो छा आहे? शहज़ाद 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 तव्हां मुंशी आहियो? मुंशी आहे। ठीको कंहिंजो आहे?